हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वफ़ा, दीन सां वफ़ा एॾी वॾी आहे जो फ़रिश्ता भी सिद्दीक़ अकबर जी वफ़ा जे सामने चुप रहा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत वारी रात जॾहिं सिद्दीक़ अकबर के साण करे गार जे अंदर पहुता तो सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु एॾी वॾी लंबी पहाड़ी ते मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पंहिंजे कुल्हनि ते खणी करे जॾहिं उते पहुता, थियण त ईअं घुरिजे हा जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सामने सिद्दीक़ अकबर इहा ॻाल्हि कनि हा, साईं एॾी वॾी पहाड़ी ते नबूवत जो वज़न खणी करे आउं पहुतो आहियां, थोरे वक़्त जे लाइ मूंखे टाइम ॾिनो वञे त मां थोरो सुकून करे वठां, आराम करे वठां। पर जॾहिं गार ते पहुता त सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ु कयो, साईं अवां थोरो आराम कयो त मां गार जी सफ़ाई करे वठां। सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु गार जी सफ़ाई कई। गार जी सफ़ाई करण खां बाद में मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सामने अर्ज़ु कयईं, चइसि अचो ऐं अवां अची करे गार जे अंदरि आराम कयो। जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम गार जे अंदरि पहुता त सिद्दीक़ अकबर पंहिंजी झोल विछाई, चई साईं तव्हां मुंहिंजे गोॾे ते मथो रखी करे गार जे अंदरि आराम कयो, मां अबू बकर पारो बि ॾियां थो, मां अबू बकर हिन गार जे अंदरि जाॻा बि अथो पियो, अल्लाह रब्बुल आलमीन अवां असांजी हिफ़ाज़त कंदो, अवां कुझु वक़्त जे लाइ आराम करे वठो। जॾहिं सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी झोल में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आराम करण पे फरमायो त जीअं आम उलमा किरामनि खां मां ॿुधो आहे ऐं किताबनि जे अंदरि अचे थो त सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु गार जे अंदरि हिकिड़े सोराख़ में पंहिंजो पेर ॾेई करे वेही रहियो हो। ॿिया सोराख़ त सिद्दीक़ अकबर कपिड़े सां बंदि कया हुआ, पर हिकिड़ो ई सोराख़ राजी वियो हो जो सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु पेर ॾेई करे उन जे मथां वेही रहिया। पोइ अंदरां ई पे नांग निकितो, जे सिद्दीक़ अकबर जे खुड़ीअ में डंग पे हयां, एॾा डंग हयूं जो सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे जिस्म मुबारक में ज़हर फैलाइजी वियो त अबू बकर सिद्दीक़ जे अखियुनि मां लुड़क वही पिया। जॾहिं अखियुनि मां उहो ॻोढ़ो वही हलियो त हाणे ज़ाहिर आहे त जीअं बारिश पवे थी पई आसमान मां, उन बारिश जे हर क़तरे जी अल्लाह तबारक व ताला वटि इज़त ऐं अज़मत आहे। हिकिड़ा बारिश जा क़तरा त अहिड़ा हूंदा आहिनि जेके तव्हां ऐं असांजे घरनि जे मथां किरंदा आहिनि, हिकिड़ा बारिश जा क़तरा अहिड़ा हूंदा आहिनि जेके आम ज़मीन ते किरंदा आहिनि, हिकिड़ा बारिश जा क़तरा त एॾी अज़मत वारा हूंदा आहिनि जो अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे मस्जिदनि जे मथां किराईंदो आहे। कुझु बारिश जा क़तरा त एॾा बरकत वारा हूंदा आहिनि जो बैतुल्लाह जे मथां वसंदा आहिनि, कुझु उहे मींहं जा क़तरा एॾा वॾा क़दर ऐं क़ीमत वारा हूंदा आहिनि जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े अनवर ते किरंदा आहिनि मथां। अहिड़े नमूने सां जेको अखि मां ॻोढ़ो वहे थो पियो त उन जी बि अल्लाह तबारक व ताला क़दर ऐं क़ीमत रखी आहे त कुझु अखि मां वहंदड़ ॻोढ़ा इंसान जे पंहिंजे ई गिटनि ते किरंदा आहिनि, कुझु अखियुनि मां वहंदड़ ॻोढ़ा अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके हेठि कपिड़नि ते किरी पवंदा आहिनि, कुझु अखियुनि मां वहंदड़ ॻोढ़ा अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके ज़मीन ते किरी पवंदा। पर अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत ताईं ईंदड़ मुस्लमाननि खे ॿुधायो त जेको सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अखि मां पाणी जो ॻोढ़ो क़तरो किरे थो पियो, उन्ही जे लाइ जेकॾहिं अल्लाह तबारक व ताला ज़मीन बणाई त उहा मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो अनवर हुयो। जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे चेहरे ते मथां सिद्दीक़ अकबर जो अखि जो ॻोढ़ो किरियो त साईं जन खे जाग थी वई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा करणु फरमाई त अबू बकर छा ॻाल्हि आहे, कहिड़ी तकलीफ़ आहे? चई साईं कुझु बि न आहे, जेकॾहिं माउ धीउ रोए थी पई त माउ उन जा ॻोढ़ा उघंदी आहे, जेकॾहिं पुटु रोए त पीउ उन जा ॻोढ़ा उघंदो आहे, पर जॾहिं सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला उन जे अखि मां
ॻोढ़ो वही हलियो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि चेहरे ते किरी पियो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उथी करे अबू बकर सिद्दीक़ जे चेहरे मां पाण पंहिंजी मुबारक चादर सां उहे ॻोढ़ा उगनि पिया। त अल्लाह तबारक व ताला उनजो एॾो वॾो क़दुरु ऐं क़ीमत रखियो आहे जेको सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला जे अख मां ॻोढ़ो हले थो पियो। जीअं खून जा कतरा हूंदा आहिनि, हिकिड़ो इंसानु ॿिए खे धकु हणे थो पियो, उहे खून जा कतरा किरंदा आहिनि, उहे किरी पवंदा आहिनि ज़मीन जे मथां, उहे खून जा कतरा किरंदा आहिनि इंसान जे जिस्म ते, उहे खून जा कतरा किरंदा आहिनि इंसान जे कपिड़नि ते। त पर अल्लाह तबारक व ताला उहो खून जो कतरो जेको हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन खे शहादत जे वक़्त में ज़ालिमनि शहीद कयो, त हज़रत उस्मान जे खून जे कतरे जो अल्लाह तबारक व ताला एॾी क़दुरु ऐं क़ीमत रखी जो क़ुर जे वर्कनि ते अची करे उहे किरिया। तंहिंजे करे अल्लाह तबारक व ताला सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला जी एॾी वॾी अज़मत रखी आहे जो अबू बकर सिद्दीक़ जे अख मां ॻोढ़े वहंदड़ जे लाइ ज़मीन बणाए त मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो बणाए। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं ग़ज़वा तबूक में ग़ालिबन ऐलान फरमायो चंदे जो, शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस देलवी लिखियो आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं ऐलान फरमायो चंदे जो त हिकिड़ी अहिड़ी औरत बि आई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे जेका 3 महीननि जो ॿार खणी करे आई। चईंसि मुंहिंजे घर में कुझु न आहे, मुंहिंजो मुड़ुसु फ़िलाणी जॻह ते शहीद थी वियो आहे फ़िलाणे जहाद में, मुंहिंजो जेको आहे सो फ़िलाणो पुटु फ़िलाणे जेको आहे सो जहाद में फ़िलाणी जाइ ते शहीद थी वियो आहे। मूं औरत खे शर्म पिए आयो, अवां ऐलान कयो ऐं मुंहिंजे घर में ॿियो त कुझु बि न हुयो, पर हीउ नंढड़ो मासूम ॿार 3 महीननि जो खणी करे आई आहियां। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन औरत खे चयो, फरमायो त माई हीउ तूं ॿार खणी करे आई आहीं, हीउ ॿार मुजाहिद नथो थी सघे, जहाद नथो करे सघे छो त मासूम आहे, तंहिंजे करे हीउ त अञा हिकिड़े मुजाहिद खे सीड़ाईंदो जो हिन जी हिफ़ाज़त जे लाइ हिकिड़ो मुजाहिद मुक़ररु करिणो पवंदो मूं मुहम्मद खे, तंहिंजे करे हिन पंहिंजे ॿार खे घर खणी वञ। त औरत रोई ॾिनो, रोई करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं अर्ज़ु कयईं, चईंसि हीउ ॿार मुंहिंजो 3 महीननि जो जहाज जे मैदान में खणी वञो, उहो तीर जेको काफ़रनि जे तरफ़ खां ईंदो ऐं जेको कंहिं मुजाहिद ॾे अचे उन मुजाहिद जे हथ में मुंहिंजो ॿारु हूंदो, उहो मुजाहिद तीर जे साम्हूं मुंहिंजो ॿारु ॾे, तव्हांखे मुजाहिद बची वेंदो ऐं मुंहिंजो ॿारु शहीद थी वेंदो। इहो मुजाहिद अॻिते हली करे अञा जहाज जो कमु कंदो ऐं क़यामत जे ॾींहुं मां ऐं मुंहिंजो ॿारु जेको आहे सो मां शहीद जी माउ थी करे उथंदुमि ऐं मुंहिंजो ॿारु जेको आहे सो शहीद थी करे जन्नत जे मैदान ॾे हलंदो। तंहिंजे करे औरतुनि एॾी वॾी क़ुर्बानी ॾिनी। तफ़सीर अज़ीज़ी वारे लिखियो आहे त जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ऐलान फरमायो चंदे जो त हिकिड़ो अहिड़ो सहाबी हुयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जंहिंजे जिस्म ते पाइण जे लाइ कपिड़ा बि न हुया, सिर्फ़ु हिकिड़ी चादर हुयसि जेका ॿधी करे घुमंदो पियो वठे। जीअं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ऐलान जी उनखे ख़बर पई त हू ग़रीब रोअण लॻो, रोई करे मदीने जे बाज़ार में घुमंदो पियो वठे, सॼी राति इहो सफ़र कंदो पियो वठे त कोई आहे जो मूंखे मज़दूरी ते बिहारे, तां त मां चंदो करे मज़दूरी करे जेको आहे सो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चंदे में ॾियां। त हिकिड़ो यहूदी आयो, उन अची करे उन सहाबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चई त तूं मुंहिंजी मज़दूरी कंदे, सॼी राति जे अंदरि हीउ कमु आहे तूं कर, सुबुह सां 2 किलो जौ मां तोखे जेको आहे सो 2 किलो छुहारा जेको आहे सो मां तोखे ॾींदुमि। हू ग़रीब सॼी राति महिनत कयईं, महिनत करण खां बाद में जॾहिं सुबुह थी त उहो यहूदी 2 किलो छुहारा खणी करे अची उन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबी खे ॾिना ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो उहो सहाबी खणी करे उहे छुहारा अची रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां रखिया चंदे में। चईंसि मुंहिंजी सॼी राति जी महिनत इहा आहे त जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम अची करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अर्ज़ु कयो, चईंसि अल्लाह रब्बुल आलमीन चवे थो पियो तुंहिंजे सहाबी सॼी राति महिनत कई आहे, मां रब इन्हनि ई छुहारनि जे अंदरि बरकत अता कई आहे। पर सिद्दीक़ अकबर जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ऐलान ॿुधो त नबी सिद्दीक़ अकबर घर वियो, घर जे अंदरि जो कुझु सामान हुयो सिद्दीक़ अकबर खणी करे अची रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं रखियो। जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पुछा करणु फरमाई त अबू बकर ॾे हाल छा खणी करे आयो आहियां ऐं घर में छा छॾे करे आयो आहीं? चईंसि जो को माल हुयो उहो सभु मां खणी करे आयो आहियां, घर में सिर्फ़ु अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो नालो छॾे करे आयो आहियां। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॿीहर वरी ऐलान फरमायो,
फरमायूं त मुजाहिद थोरा आहिनि, मुजाहिदनि जे लाइ खाधो ऐं खुराक बि थोरो आहे, तंहिंजे करे जेकॾहिं कंहिं वटि जेका शइ आहे उहो खणी करे अचे। त सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु उन वक़्त में कपिड़े जो वापारी हो, जेको माल हुयो घर जे अंदरि समूरो माल ऐं मिल्कियत खणी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं रखे। ऐं अबू बकर सिद्दीक़ ॿियो ऐलान जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, उन टाइम ते जेका अबू बकर सिद्दीक़ खे कमीज़ पातल हुई तंहिंजी रक़म किताब वारे लिखियो आहे त 32 दिरहम हुई। माना उन वक़्त में महांगी तरीन कमीज़ जेका आई न पातल हुई सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला न खे। त अबू बकर सिद्दीक़ जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो ऐलान ॿुधो, ऐलान ॿुधण खां बाद में वरी पंहिंजे जिस्म ते ॾिठई त मूंखे महांगी तरीन कमीज़ पातल आहे ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे अॼु ज़रूरत आहे रक़म जी, तंहिंजे करे मूं अबू बकर जे मथां जेकॾहिं महांगी तरीन कमीज़ पातल में ऐं रातो की राति जे अंदरि मौत अची वञे, अल्लाह ताला मूंखां पुछा करे अबू बकर मुंहिंजे मोहम्मद खे ज़रूरत हुई ऐं तूं एॾी महांगी तरीन कमीज़ पाए करे घुमंदो पियो वठे, तंहिंजे करे कमीज़ लाथई। कमीज़ लाहे करे मदीने जी बाज़ार में ऐलान कयईं त बहितरीन में बहितरीन कपिड़ो आहे ऐं हीअ कमीज़ आहे जंहिंजी रक़म 32 दिरहम आहे, जेकॾहिं अॼु आहे को वठण जे लाइ त मां उनखे विकिणण जे लाइ तयारु आहियां। सिद्दीक़ अकबर उहा 32 दिरहमनि में कमीज़ विकिणी करे हिकिड़ो टाट जो कपिड़ो ख़रीद करे उहो पंहिंजे जिस्म ते पाए सुबुह सां जेका बक़ाया रक़म हुई उहा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं अची करे रखे। जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं सिद्दीक़ अकबर वेठो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पंहिंजो मुंहुं मुबारक मथे कयो ॾिठई त जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद नबी जे दरवाज़े ते बीठो आहे, त जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिस्म ते बि उहो ई कपिड़ो पातल हो जेको सिद्दीक़ अकबर जे जिस्म ते कपिड़ो पातल हो। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पुछा कि जिब्राइल ॾे हाल कीअं आयो आहीं? चई सही अल्लाह रब्बुल आलमीन मूं जिब्राइल खे मोकिलियो आहे ऐं इहे ई कपिड़ा पाए करे फरमायो त जीअं अॼु सिद्दीक़ पंहिंजी सदाकत जो सबूत मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं ॾिनो आहे, जो पंहिंजी हर शइ खपाए करे एतिरे ताईं जो पंहिंजे जिस्म जा कपिड़ा बि खपाए करे मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं रखियो अथई। ऐं जिब्राइल तूं बि अबू बकर सिद्दीक़ जी सुन्नत जे मथां अमल कंदे वञी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं मूं अल्लाह रब्बुल आलमीन जा सलाम चओ मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐं सिद्दीक़ अकबर खे।